तरीन प्रोग्राम इशूज़ में भलीकार मां आहियां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। सॼी दुनिया में असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे नए साल जूं मुबारकूं। अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं नए साल सां गॾोगॾु सिंध पुलिस जी जेका कमांड आहे उहा बि चेंज थी आहे। जावेद आलम ओढो खे नओं IG सिंध मुक़ररु कयो वियो आहे। ग़ुलाम नबी मेमण गुज़िरियल ॾींहुं रिटायर्ड थियो, जंहिंखां पोइ पहिरियां त वक़्ती चोर जेका चार्ज आहे सिंध हुकूमत पहिरियां उन्हनि हवाले कई ऐं उनखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जी जेका उमानियल समरी हुई उनखे मंज़ूर कंदे उन मां जावेद आलम ओढो खे नओं IG मुक़ररु कयो। जावेद आलम ओढो साहब जी कराची में कराची पुलिस चीफ तौरु मुक़ररी दौरु उन्हनि जो दौरु कीअं रहियो ऐं बिलख़सूस उन्हनि जी हाणे मुक़ररी खां पोइ सिंध में अमन अमान जी सूरत हाल छा बहितर थी सघंदी, छो त असां पोएं दौर में ॾिठो जॾहिं ग़ुलाम नबी मेमण साहब IG सिंध मुक़ररु थिया त अमन अमान जी सूरत हाल घणनि कोशिशुनि बावजूदु बि बहितर न थी सघी। कचे में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु रही, कराची स्ट्रीट क्राइम हवाले रहियो, ख़ासि करे कराची में मंशात जा अॾा उहे ख़तमु न थी सघिया। उन सां गॾोगॾु ॿियूं जेके चोरियूं आहिनि गाॾियुनि जूं मोटरसाइकिलुनि जूं उन्हनि में बि का घटिताई नाहे आई। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत जावेद आलम ओढो जी मुक़ररी अमन अमान जी बहितरी जे लाइ कई आहे या अॻिते को अहिड़ो सियासी माहौल जुड़ंदो जंहिंजे लाइ उन्हनि पंहिंजो क़ाबिल भरोसा जेको माण्हू आहे उनखे आंदो आहे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी KTN न्यूज़ जा चीफ रिपोर्टर आहिनि वहीद राजपर साहब। साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी वक़्तु ॾिनो। ऐं उन सां गॾोगॾु सीनियर सहाफ़ी आहिनि मेंबर एट लार्ज इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट जा मेंबर बि आहिनि पाकिस्तान मां ऐं तमामु घणा सीनियर सहाफ़ी आहिनि GM जमाली साहब, उहे बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी। कीअं पिया ॾिसो जेको दौरु हुयो तक़रीबन 1.5 साल खां वधीक जो इहो ॿियो टेनोर हुयो जेको आहे मेमण साहब जो ऐं गुज़िरियल जेकॾहिं ॿई टेनोर उन्हनि जा मिलायूं त तक़रीबन उन्हनि पोणा 3 साल चई सघिजे थो, 2 साल खां वधीक जो जेको अरसो आहे IG तौरु उन्हनि गुज़ारियो आहे। उन दौर खे तव्हां कीअं ॾिसो था ऐं जावेद आलम ओढो जी जेका मुक़ररी आहे, छो त जावेद आलम ओढो खे सिंध हुकूमत जा जेके अहम अॻवान आहिनि उन्हनि जे वेझो बि सम्झो वञे थो, ही अमन अमान जी बहितरी जे लाइ इहा पोस्टिंग आहे या तव्हां सम्झो था त अॻिते जेको सियासी माहौल गरम थियणु वञे पियो या जेके ॻाल्हियूं आसिफ़ ज़रदारी कयूं पंहिंजे जेका 27 दिसंबर वारे जलसे में त सियासी माहौल खे कंट्रोल करण जे लाइ अहिड़ो IG आंदो वियो आहे। तव्हांखे लॻे थो त ही IG जेको आहे उहो मेमण साहब खां बहितर परफॉर्म कंदो, बिलख़सूस समूरे सिंध में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बहितर थींदी? ॾिसो, जेसि ताईं इम्तियाज़ महिरबानी तव्हां मूंखे जेको आहे हिन मामले ते मौक़ो ॾिनो, पर जेसि ताईं इम्तियाज़ सियासी जेकी मुदाख़लत आहे पुलिस मां उहा ख़तमु न थींदी तेसि ताईं सिंध पुलिस में बहितरी जेको आहे चवणु बहितरी ईंदी इहो मुमकिन कोन्हे। FIR जेकी आहे उहो सियासी जेके नुमाइंदा आहिनि, सियासी मुदाख़लत जेकी आहे उन खां बग़ैर जेको FIR नथी थिए। मज़लूम जेके आहिनि उहे कोर्टुनि में था वञनि FIR जे लाइ ऐं वॾा जेके चैलेंजिस आहिनि हिन वक़्तु जावेद आलम ओढो खे उहे कचे जो जेकी दाड़ियल कल्चर आहे, अगवा बराए तावान ऐं कानवे जी सूरत में जेके दावा बि कई वई त कानवे जेको हाणे नथो लॻे, पर अञा ताईं माना कश्मोर, कंदकोट, घोटकी ऐं ॿिया जेके शिकारपुर जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में सूरत हाल अञा ताईं बहितर कोन्हे। 2 ॾींहं पहिरियां जेको आहे घोट हुयो अमर बिरादरी जो जेको ॼञ वठी वञे पियो, उन ते जो कबीलाई जहिड़नि जो जेको इंतकाम में उनखे घोट खे मारियो वियो ऐं वॾो लाड़काणे में अॼु अफ़सोसनाक वाक़ियो आयो आहे। पुलिस गुज़िरियल ॾींहुं त हिकिड़े हुते जेको आहे गोलियुनि था हणनि ज़ख़्मी हालत में जेको शहरी आहे, त ईअं हिन वक़्तु ॾिसो न आफराई कबीलाई जहिड़ा ऐं कचे जो जेको इलाइक़ो आहे माओ गुटको ऐं मंशियात उन सॼी सिंध में तबाही करे छॾी आहे। हिन वक़्तु ताईं ॾिसो न IG ओढो साहब जेको IG आहे कमांडर आहे सिंध पुलिस जो, जेसि ताईं मोराल जेको आहे उहो बुलंद न कंदो सिंध पुलिस जो तेसि ताईं ॿियूं शयूं हिन वक़्तु मेन ॻाल्हि आहे त मोराल कीअं बुलंद कजे सिंध पुलिस जो। जॾहिं सियासत हूंदी ऐं SSP तव्हां ॾिसंदव त वीडियो सोशल मीडिया ते माना चूंडियल नुमाइंदनि जा माना गाॾी था हलाइनि SSP। मीरपुर ख़ासि में जेको आहे वायरल थियो त चांहि जो कप खणी ॾिए पियो, उतां जो जेको आहे मिनिस्टर साहिबु हुयो या MP हुयो, त इहे सभु शयूं ॾिसो न, इहे कमांड जेकॾहिं डिस्ट्रिक्ट जी जेको कमांडर आहे उनजी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं जेके वीडियोज़ अहिड़े क़िस्म जा जेके तस्वीरूं ईंदियूं, मैसेज जेको बि ईंदो न फोर्स, उन सां मोराल बुलंद न थींदो आहे, मोराल जेको आहे डाउन थींदो आहे। ॿियो इहो आहे जेसि ताईं मतिलबु मेमण साहिबु चयो त माना डायरेक्ट जेको SHOs खे
DDOs पावर ॾिना विया, पेट्रोल जा इन्वेस्टिगेशन फंड, पर उनजो कोई इम्पेक्ट अञा ताईं कोन पियो। ठीकु आहे, उन में बि सॼो मैनेज थो थिए ऐं पेट्रोल लाइ जेको आहे पुलिस अञा ताईं परेशान आहे। जीअं मसलन उहो तरीक़े वारदात जेको पुलिस जो आहे उहो कंटिन्यूसली अञा ताईं जारी आहे ऐं जदीद हथियारनि लाइ अरबियूं रुपया ख़र्च थिया, पर अञा ताईं फोर्स जेको आहे कचे में दाड़ियलनि जो मुक़ाबिलो कोन थी करे सघे। ड्रोन जे हवाले सां, ड्रोन जी टेक्नोलॉजी जे हवाले सां बि रिज़ल्ट ॾाढा सुठा आया आहिनि, पर अञा ताईं उनखे ऑफिशियली अञा ताईं न मिलिया आहिनि ऐं उनजो जेको ऑर्डर आहे उन हवाले सां बि ड्रोन सां सुठा जेके आहिनि रिज़ल्ट मिलिया आहिनि ऐं ख़ासि करे शिकारपुर में घोड़की में जेके सुठो जेको आहे हिन वक़्तु जेके रिज़ल्ट आया आहिनि। पर सूरत हाल आइडियल हिन वक़्तु ताईं कचे जी कान्हे। कराची, ठट्टो, बदीन, सजावल ऐं टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार अक्सर जेके ज़िला माओ गुटको तबाही फैलाए छॾी आहे। सिंध हुकूमत अरबे रुपयनि जा जेके फंड्स कैंसर खां बचाव जे लाइ यूटिलाइज़ पई करे, उन में कैंसर जी मेन जेकी जड़ आहे उहो माओ गुटको आहे। उहो हिन वक़्तु सिंध में नासूर बणिजी चुको आहे। तमामु घणा ॾिसो मेन वरी बि असां हिन ॻाल्हि ते ईंदासीं जेसि ताईं मोराल बुलंद न थींदो, सियासी मुदाख़लत ख़तमु न थींदी, पुलिस में बहितरी मुमकिन न आहे। ठीकु आहे। GM जमाली साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, मेंबर एट लार्ज इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट जा पाकिस्तान मां मेंबर आहिनि। जमाली साहब तमामु घणी महिरबानी, अवां वक़्तु ॾिनो। हिन तब्दीली खे अवां कीअं था ॾिसो? मेमन साहब रिटायर्ड थियो, हाणे जावेद आलिम ओडो खे नओं IG सिंध मुक़ररु कयो वियो आहे। अवां सम्झो था त जावेद आलम ओडो जी मुक़ररी सां पुलिस में जेका सियासी मुदाख़लत आहे, जेका ॻाल्हि वहीद राजपर साहब कई, त उहा ख़तमु थींदी ऐं पुलिस जो मोराल बुलंद थींदो ऐं ओवरऑल समूरे सूबे में अमन अमान जी सूरत हाल किथे बहितर थींदे नज़र ईंदी? ॾिसो, तव्हां सूरत हाल जो जाइज़ो हीअं वठी सघो था त जावेद आलम ओडो हींअर एडिशनल IG कराची आहे, त छा कराची जे थाणनि जेको इतलाह ईंदी रहंदी आहे त थाणा फ़रोख़्त थींदा आहिनि हिते, जेके बि SHOs आहिनि उन्हनि जो हिकिड़ो रेट आहे हर थाणे जे हिसाब सां, उन रेट खां बग़ैर उते न ईंदा आहिनि। जेसि ताईं पुलिस में इंडिपेंडेंसी न हूंदी, जेसि ताईं पुलिस में सियासी मुदाख़लत ख़तमु न थींदी, जेसि ताईं पुलिस खे मेरिट ते कमु करण जो इख़्तियार न ॾिनो वेंदो, छो जो हिकिड़ा पैसा आहिनि जेके थाणे जी पोस्टिंग जा आहिनि, हिकिड़ा आहिनि जेके हर थाणे जी हिकिड़ी मंथली आहे। हर जेसि ताईं इन क़िस्म जूं शयूं बदल न थींदियूं तेसि ताईं मां नथो सम्झां त कंहिं बि क़िस्म जी बहितरी ईंदी, भले जावेद आलम वञे या केर बि अची वञे। इहो फ़ैसिलो करणो हूंदो न हुकूमत जे वक़्त खे, त हू मेरिट ते शयुनि खे हलाइणु चाहिनि था या नथा हलाइणु चाहिनि। लेकिन अमन अमान जी असां ॻाल्हि कयूं त सॼी सिंध में किथे बि तव्हांखे अमन अमान जी सूरत बहितर त नज़र ई कान थी अचे। कराची में उहो ई बताखोरी उरुश थी आहे, अंशात ॾाढा हली रहिया आहिनि, जुआ जा ॾाढा हली रहिया आहिनि, स्मगलिंग थी रही आहे, कंहिं बि शोबे में तव्हांखे बहितरी त नज़र ई कान थी अचे। इन खां अलावा जेकॾहिं पाण कराची खां ॿाहिरि निकिरूं, सिंध जे ॿियनि इलाइक़नि में हैदराबाद हुजे या अॻिते कश्मीर कनकोट आहे, घोटकी शिकारपुर आहे, उते तव्हांखे धाड़ेलनि जो राज नज़र थो अचे। ऐं कोई बि धाड़ेल जेको आहे जेसिताईं हुननि खे वॾेरनि जी या सियासी माण्हुनि जी पुष्टपनाही हासिल न हुजे त हू क्राइम करे नथा सघनि। असांजी त बदकिस्मती इहा आहे त जेके बि धाड़ेल आहिनि उन्हनि जे पुठियां कंहिं न कंहिं सियासी असर रसूख़ जो हथु ज़रूरु आहे, उन्हनि खे उन्हनि जी पुष्टपनाही ज़रूरु हासिल आहे। जेसि ताईं पुलिस में इंडिपेंडेंसी न हूंदी, आज़ादाना तौर ते मेरिट ते उन्हनि जूं तबादला तकरारियूं न थींदियूं, तेसि ताईं मां नथो सम्झां त सिर्फ़ु IG जे तब्दील थियण खां को बहितरी ईंदी। बहितरी सिर्फ़ु निज़ाम में उन सूरत में अची सघे थी जॾहिं तव्हां मेरिट जो निज़ाम मुतारिफ़ करायो। बदकिस्मती सां सिंध में मेरिट जो निज़ाम कंहिं बि ज़िले में मौजूदु ई कान्हे। जेके बि तव्हांजा DIGs लॻल आहिनि, SSPs लॻल आहिनि, SHOs लॻल आहिनि, उहे सभु तव्हांखे मेरिट ते नज़र न ईंदा। हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो रूल ॾिनल हूंदो आहे, हर कंहिंजो हिकिड़ो वाक ॾिनल आहे, उन हिसाब सां उहे शयूं हली रहियूं आहिनि। इहा सिंध जे अवाम जी बदकिस्मती आहे। असां उमेद इहा था करे सघूं त सिंध हुकूमत इन को बहितर क़दम खणंदी ऐं पुलिस में आज़ादाना शफ़ाफ़ निज़ाम मुतारिफ़ कराईंदी। जेसिताईं निज़ाम मुतारिफ़ न थींदो तेसिताईं कंहिं बि क़िस्म जी बहितरी तव्हांखे थींदे नज़र न ईंदी। हींअर बि तव्हां ॾिसो त गाॾियुनि जी चोरियुनि जा वाक़िया या सरेआम पाण सिर्फ़ु कराची जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हर जॻह तव्हां गाॾियूं खसण, पुरण, भताखोरी, हींअर तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो त आबाद वारनि जी प्रेस कॉन्फ्रेंस कई त हिननि खां भताखोरी जा वाक़िया पेश था अचनि।
ये कंट्रोल सिर्फ़ ऐं सिर्फ़ कॾहिं थी सघनि थियूं जॾहिं जज़ा ऐं सज़ा जो निज़ाम मुतारिफ़ करायो वञे, जॾहिं जेके बि पुलिस ऑफिसर लॻाया था वञनि जेकॾहिं पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में अमन अमान कायम करण में नाकाम थी वञनि, ईअं न थींदो त हिकिड़ी जॻह तां हटाए करे उन्हनि खे ॿी जॻह ते पोस्टिंग ॾेई छॾियो। तव्हांखे हिकिड़ो निज़ाम मुतारिफ़ कराइणो पवंदो त जेकॾहिं कंहिं हद में ॾुधो थियनि था त पोइ एटलीस्ट 1 साल या 2 सालनि ताईं उन पुलिस ऑफिसरनि खे पोस्टिंगूं कोन मिलंदियूं। जेसिताईं इन्हनि में ख़ौफ़ पैदा न थींदो, मां नथो सम्झां त कंहिं बि क़िस्म जी बहितरी अची सघंदी। अच्छा जमाली साहब, हिकु अहम सवाल जेको मुख़्तलिफ़ माण्हू कनि पिया त छा मुस्तक़बिल वेझे मुस्तक़बिल में का सियासी तब्दीली वफ़ाक़ी सतह ते या सूबाई सतह ते तव्हांखे थींदी नज़र अचे पई? कुझु माण्हू इहा बि ॻाल्हि कनि पिया त पीपल्स पार्टी पंहिंजे एतमाद वारो माण्हू इन करे आंदो आहे छो त ॻाल्हियूं इहे बि हलियूं त अॻूणे IG रिफ़त मुख़्तार खे बि IG लॻाए सघिजे थो, ईअं ॻाल्हियूं हलियूं त कुझु ॿिया अफ़सर आहिनि पंजाब मां उन्हनि खे बि लॻाइण जूं ॻाल्हियूं हलियूं, पर सिंध हुकूमत इन ॻाल्हि ते वज़ीद हुई त सिंध मां ई को ऑफिसर लॻाइजे ऐं अहिड़ो ऑफिसर लॻाइजे जेको उन्हनि जी ॻाल्हि मञे। छा को सियासी अॻिते हली का चेंजिंग आहे जंहिंजे करे अहिड़े माण्हू खे लॻायो वियो आहे जेको उन्हनि जी ॻाल्हि मञे? ॾिसो, उहो त ज़ाहिर आहे तरमीम मज़बूत थी आहे, उन तरमीम जे मुताबिक़ वफ़ाक़ पंहिंजे तौर ते को ऑफिसर मुक़ररु करे कोन थो सघे। जेके असां आइन जी ॻाल्हि कयूं, आइन में वाज़िह आहे त जेको पैनल सिंध गवर्नमेंट मोकिलींदी 3 माण्हुनि जो, उन ई पैनल मां उन्हनि खे सिलेक्ट करणो पवंदो। हाणे उहो हे जेको डिले था कनि उनजी बि रीज़न इहो ई आहे त हिननि खे पाण शायदि पुलिस ऑफिसरनि ते इतमाद कान्हे। जेकॾहिं हींअर जेको IG रिटायर थियो आहे ग़ुलाम नबी मेमण, उहो बि सिंध गवर्नमेंट जी रिकमेंडेशन ते लॻल हो। इन खां अॻु में बि जेके लॻल हुआ उहे अफ़सर जेके आहिनि आड़ी तरमीम खां पोइ तव्हां ॾिसो त सूबनि जी मर्ज़ी सां था लॻनि, जेके सूबनि जी मर्ज़ी सां नथा लॻनि उन्हनि जी रिलीफ न त बेसिकली सिंध गवर्नमेंट जी मर्ज़ी सां हुजे या फेडरल गवर्नमेंट जी मर्ज़ी सां हुजे, अक्सर जेको मामिलो आहे उहो आहे मेरिट जो। त जेकॾहिं पूरे निज़ाम में हिकु IG अची छा थो करे सघे, जॾहिं हुनजे हेठि जेके DIG हूंदा, SSPs हूंदा, वरी SHO जी लेवल ताईं हूंदा, जेकॾहिं उहे ई मेरिट ते कान लॻल हूंदा त IG खे त अची क्राइम कान रोकणो आहे न। क्राइम त बेसिकली जेके हेठि फील्ड ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे रोकणो हूंदो आहे, त उहे त सभु कुझु अल्टीमेटली वरी सिंध गवर्नमेंट जे जुरिसडिक्शन में अचनि थियूं न। मसइलो सिर्फ़ु हिते मेरिट जे निज़ाम वठंदो तेसिताईं बहितरी थी सघंदी। पर इहो त फ़ैसिलो सिंध गवर्नमेंट खे पाण खे करणो आहे त हू सूबे जे अवाम खे अमन ॾियणु चाहिनि था, उन्हनि खे सुकून ॾियणु चाहिनि था, भत्ता धाड़ा चोरियूं फुरियूं इन्हनि खे ख़तमु करणु चाहिनि था, माफियाज़ जो जेको आहे नेटवर्क ख़तमु करणु चाहिनि था या नथा चाहिनि। तव्हां अॼु बि ॾिसो त जेके पंहिंजा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, अॼु बि सॼी सिंध जे इलाइक़नि में तव्हांखे ईरानी डीज़ल मिली रहियो आहे न, अॼु बि सॼी सिंध में स्मगलिंग जो सामान मिली रहियो आहे न। त ज़ाहिर आहे जेसिताणी पुलिस पंहिंजे निज़ाम खे बहितर न कंदी तेसिताणी इहे शयूं रुकिजी नथियूं सघनि। हाणे इहो सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट जे पंहिंजे वस जी ॻाल्हि आहे, इहो न त असां चऊं त सिंध गवर्नमेंट जे वस में न आहे इन करे इहो मसइलो नथो थिए। सिंध गवर्नमेंट जेकॾहिं चाहे त तव्हां यकीन कयो रियासत में वॾी ताक़त हूंदी आहे, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ में वॾी ताक़त हूंदी आहे, इहो क्राइम मुकमिल ख़तमु थी सघे थो। पर हिते नियत जो मसइलो आहे, हिते नियत न आहे, छो जो जेकॾहिं नियत सुठे कम जी थी वञे त पोइ जेके मंथलियूं अचनि थियूं करोड़ या अरब रुपया उहे किथां मिलंदियूं। हर जगह ते को निज़ाम मुतारिफ़ थियल आहे, हर डिस्ट्रिक्ट जे हिसाब सां, हर थाणे जे हिसाब सां को तरीक़ेकार मुक़ररु थियल आहे। अच्छा जमाल साहब, कंपेयर तव्हां कीअं कंदो? असां ॾिठो त जीअं जॾहिं खां मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा पंजाब में वॾे वज़ीर जो उहिदो संभालियो त उन्हनि खां पोइ ख़ासि करे पुलिस में तमामु घणी बहितरी नज़र आई। सिंध जा कुझु ऑफिसर उते विया, हिकिड़ो इदारो ख़ासि करे जेको वायलेंट क्राइम आहे उनजे लाइ CCD जे नाले सां ठाहियो वञे, भले जो उन ते तनक़ीद थिए थी कुझु उन्हनि जे कमनि जे करे, पर ॿुधायो पियो वञे त पंजाब जा केतिरा ई अहिड़ा ज़िला आहिनि जिते क्राइम रेट 0 ते वञी पहुतो आहे। त तव्हांखे लॻे थो त अहिड़े क़िस्म जी का एग्रेसिव पॉलिसी वॾे वज़ीर खे ठाहिणी पवंदी ऐं पुलिस खे सियासी असर रसूख़ खां छॾिणो पवंदो, उन्हनि खे जेको फौरी जेको आहे फ्री थी करे कमु करण जी जेका इजाज़त ॾिबी, त पोइ सिंध में इहे शयूं थी सघनि थियूं? ॾिसो, पंजाब जे चीफ मिनिस्टर कोशिश कंदासीं त GM जमाली साहब सां ॿीहर पंहिंजे क्राइम खे ख़तमु करणो आहे ऐं जॾहिं तव्हांखे क्राइम खे ख़तमु करणो हूंदो आहे उन लाइ सभ खां पहिरियों जेको अंसर ईंदो उहो इहो ईंदो त जेके पुलिस जूं पोस्टिंग्स आहिनि उहे मेरिट ते थियनि, उन्हनि खां जेको मंथलियूं वठण जो सिलसिलो आहे इहो बंदि कयो वञे ऐं पुलिस खे पाबंद कयो वञे त हू पंहिंजे पंहिंजे ज़िले पंहिंजी हद में क्राइम खे कंट्रोल करे। हाणे पंजाब में अमन अमान बहितर थियण जी वजह त सिर्फ़ु सिंपल इहा आहे न, उहो को रॉकेट साइंस हुन में न आहे, को अमेरिका या बर्तानिया मां त माण्हू न खणी आया आहिनि न, इहे ई माण्हू आहिनि, पर नियत जो मसइलो आहे। असां वटि तव्हां जेकॾहिं कराची खां अची करे असां ॿारहं जी ॻाल्हि कयूं त उते जेके बि असांजा वॾेरा आहिनि या जेके सियासी माण्हू आहिनि, जेके बि पुलिस वारा आहिनि, उहो ईअं लॻंदो ई न आहे त उहे पुलिस ऑफिसर्स आहिनि।
पुलिस ऑफिसर्स खे पंहिंजी क्रेडिबिलिटी ठाहिण लाइ साबित करणो पवंदो त हू पंहिंजी हद में क्राइम खे कंट्रोल करण जा अहल आहिनि। हिते जॾहिं उन्हनि ते सियासी दबाव विझी चोरनि खे ऐं घाड़ेलनि खे सपोर्ट करायो वेंदो त ज़ाहिर आहे पुलिस त वॾेरनि जी उताकनि ते सवाइ हाज़िरी भरण जे ॿियो त कोई कमु कान थी करे न। अहिड़े तरीक़े सां कराची जी जेकॾहिं असां मिसाल वठूं त हिते बि ईअं ई आहे, सियासी बुनियादनि ते कम थी रहिया आहिनि, मथां जेके उन्हनि खे डायरेक्शन थी मिलनि थियूं ऐं जेकॾहिं डायरेक्शन नथियूं बि मिलनि त जीअं मूं चयो त थाणा फॉर सेल लॻी विया आहिनि, त उन्हनि खे जेको बि मथे पहुचाइणो आहे, जॾहिं को माण्हू कंहिं ॿिए जे लाइ करप्शन कंदो या ॿिए जे लाइ मथे पहुचाइण जो बंदोबस्तु कंदो त यकीन उहो पंहिंजे लाइ बि वधि खां वधीक कंदो। पर असांखे इन्हनि हुकूमत खे पंहिंजी नियत खे ठीकु करणो पवंदो। जॾहिं नियत तव्हांजी थी वञे त असांखे सूबे में अमन क़ाइमु कराइणो आहे या ॾोह ख़तमु करणो आहे त मां नथो सम्झां त इहो को मुश्किल सब्जेक्ट आहे, इहो तमामु सवलो आहे। सिर्फ़ु नियत ठीकु करे छॾनि हर कमु सही थी वेंदो। ठीकु आहे जमाली साहब, तव्हां सां गॾु लाइन ते ई रहो। प्रोग्राम में हिन वक़्तु टाइम थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। स्टूडियो में असां सां गॾु KTN न्यूज़ जा सीनियर चीफ रिपोर्टर आहिनि, असां सां गॾु मौजूदु आहिनि वही साहब। वही साहब, जेका ॻाल्हि जीअं जमाली साहब कई त इन ॻाल्हि में त को बि शक न आहे त SSP जी सीट हुजे, SHO जी सीट हुजे, हाणे त पुलिस में एतिरो निज़ाम ख़राबु थी चुको आहे त थाणे में हिकिड़ो नंढो मुंशी हूंदो आहे जंहिंखे जेको सिपाही खे लॻायो वेंदो आहे, त सिपाही जेको नंढे मुंशी जी मुक़ररी आहे उहा बि बिना पैसनि जी नथी थिए। ऐं SSP ऑफिसनि जा जेके हाल आहिनि उहे इहे आहिनि त जेकॾहिं कंहिं सिपाही खे 10 ॾींहं जी 5 ॾींहं जी छुटी घुर्बल हूंदी आहे या उनखे ट्रांसफ़र कराइणो हूंदो आहे या जेको उनजो जाइज़ कमु कराइण लाइ बि जेकॾहिं उहो पंहिंजे SSP कंहिं ऑफिस में वेंदो आहे त शीट क्लर्क जेके या ॿियूं जेके ब्रांचूं आहिनि उन्हनि में वेठल जेके क्लर्क्स आहिनि उहे उन्हनि खां पैसा घुरनि था ऐं पैसनि खां बग़ैर को कमु नथो थिए। ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि सिंध जा, जेकॾहिं ख़ासि करे कराची जी ॻाल्हि कजे त हर डिवीज़न में ऐं हर ज़िले ऑफिस में को ख़ासि माण्हू जंहिंखे पुलिस जी लैंग्वेज में बीटर चयो वेंदो आहे त बीटर मुक़ररु थियल आहिनि। हर ज़िले मां हर डिवीज़न मां मंथली सियासी जेके भुतार आहिनि उन्हनि ॾांहुं बि भतो वञे थो ऐं हर सीनियर ऑफिसर ॾांहुं बि वञे थो। त जेकॾहिं इहो निज़ाम ईअं ई रहंदो, तव्हांखे लॻे थो त हीअ जेकी भतेखोरी जी शिकायतूं आहिनि जेका आबाद डायरेक्ट आर्मी चीफ खे बि दरख़्वास्त कई फील्ड मार्शल खे त उहे इन्वॉल्व थियनि, त पोइ ईअं त सिंध हुकूमत जो जेको नालो आहे उहो तमामु घणो ख़राबु थींदो। छा जेका क़यादत आहे उहा इन ॻाल्हि खे नोट न पई करे त हेठीं सतह ते मामला एतिरा ख़राबु थी चुका आहिनि? जेकॾहिं ओडर साहब जो एज़ अ बतौर पुलिस चीफ कराची ते ॻाल्हायूं पाण, पोइ IG ते अचूं था, हिन वक़्तु वॾे में वॾा जे कराची जा इशूज़ हुया त थाणा कल्चर उहो कीअं बहितर कजे, पर उन में ॿियो भेरो ओडो साहब आयो। हिन वक़्तु बि जेको आहे उन दौर में माना सिस्टम हिकिड़ो हलंदो रहियो, बीटर जी जॻह ते पाण सिस्टम चऊं, सिस्टम माना उहो हलंदो रहियो। जेके SSP लॻा या चौकी इंचार्ज लॻा या वॾा मुंशी SHOs उहे सभु माना हिकिड़े सिस्टम जे थ्रू आया। पर तव्हांजे साम्हूं क्लिफ्टन जा जेके हुया डिफेंस जो जेको SHO हुयो वॾो स्कैंडल साम्हूं आयो न। SSP खे हटाए छॾियऊं, मोकल ते हलियो वियो। SHO खे जंहिं SSP हटायो उनखे लॉन्ग लीव ते मोकिलियो वियो अथव, उहा जबरी मोकल ते। बिल्कुलु त तव्हांजी ज़रूरत कीअं थी? जॾहिं SSP ॿिनि SHOs खे हटाए थो, उन्हनि सां इहो अहिड़ो क़िस्म जो उनखे जबरी मोकल ते मोकिलियो वियो। ईअं ई ॾिठो वञे त कराची में माना ओडे साहब या गुलाम नबी मेमण साहब IG जीअं हुयो, हिन वक़्तु कराची में लैंड ग्रैबिंग जा वॾा इशू रहिया। लैंड ग्रैबिंग कोन ख़तमु थी सघी। माओ गुटको जेको आहे स्मगलिंग वॾी माना कराची में वॾो इशू आहे, उहो सिस्टम ख़तमु न थी सघियो। लैंड ग्रैबिंग जी वॾी माना या बताखोरी या आबाद जी जेकी शिकायतूं हुयूं उन्हनि ते मामला ईअं थिया। ॿियो इहो त हींअर जेके आहिनि न हाणे 18 ग्रेड जा जेके SSPs आहिनि उहे माना सम्झो ख़तरनाक तरीन जेके आहे ज़िलनि में लॻल आहिनि, कश्मीर में, घोटकी में, जिन खे माना बदीन में लॻणु घुरिजे, सजावल में लॻणु घुरिजे, टंडो अलाईआर में जिन खे लॻाइणु घुरिजे 18 ग्रेड जे SSP खे, उनखे सीनियर सुप्रीडेंट जी जेको आहे 4 ॾींहं में सुप्रीडेंट ऑफ पुलिस जेको आहे उनखे तव्हां सजावल में
अरिड़हें ग्रेड जो आहे उहो सजावाल में हुजणु घुरिजे, पर उनखे तव्हां जंहिंजो एक्सपीरियंस ई कोन्हे उनखे कश्मीर में था लॻायो, शिकारपुर में था लॻायो, घोटकी में था लॻायो, खैरपुर में था लॻायो, जेके तमामु सेंसिटिव ज़िला आहिनि जिन खे माना सीनियर ऑफिसर कंट्रोल कोन करे सघिया, जिन खे हटायो वियो। ऐं टेन्यूअर पोस्टिंग रूल्स में टेन्यूअर पोस्टिंग छाजे लाइ आहे इम्तियाज़? टेन्यूअर पोस्टिंग इन लाइ आहे अंग्रेज़ दौर खां वठी हलंदो थो अचे, जेको उनजो टेन्यूअर आहे 2-3 साल जेके बि उनखे रहण ॾियो, उन खां पोइ उनखे पोस्टिंग न मिलणु घुरिजे उन ज़िले में। इहो हिकिड़ो ज़ाहिरी आहे एक्सपीरियंस खां पोइ ई, तजुर्बनि खां पोइ ई अंग्रेज़नि मां जेके रूल्स ठाहिया उहे अॼु ॾींहं ताईं फॉलो थियल आहिनि। पुलिस एक्ट जेको आहे उहो हिन वक़्तु ताईं अंग्रेज़नि जो लागू आहे। पुलिस ऑर्डर जेको आहे सॼी सिंध में जिन ते सॼो ऑपरेट थिए पियो, माना लॉ जेको आहे एक्ट आहे उहो अंग्रेज़नि जो आहे। पुलिस रूल्स जेके आहिनि टेन्यूअर पोस्टिंग उहे अंग्रेज़नि जा आहिनि। हिकिड़े SSP खे हटायो थो वञे, माना उन नाइली जे करे उन ज़िले में क्राइम थियो, वॾो को इंसिडेंट थी वियो, हुनखे हटायो वरी ॿिए ज़िले में थो लॻायो, हिन खां सुठी पोस्टिंग थी ॾिनी वञे। भई जेकॾहिं मिसाल तौरु सखर मां हटाए करे हुनखे तव्हां कराची जेको आहे मलीर ज़िलो ॾेई छॾियो, ॿियो ज़िलो ॾेई छॾियो, को बि माना उनखां ज़बरदस्त क़िस्म जी पोस्टिंग। इहो सिस्टम माना हिकिड़ो ख़तमु थियणु घुरिजे। जेसि ताईं तव्हांजा जेके SSP हिकिड़े सिस्टम जे थ्रू ईंदा लॻंदा त उन सां बहितरी कोन थींदी। तव्हांजी ॻाल्हि में जेकॾहिं इज़ाफ़ो ई मां कयां थो त कराची जो हिकिड़ो ज़िलो वेझो ई खालो थियो कुझु ॾींहं या कुझु महीना अॻु, त मार्केट में इहा ॻाल्हि आम हुई, जेके क्राइम रिपोर्टिंग दोस्त कनि था त कुझु ऑफिसर पैसा खणी पिए घुमिया, चयो पियो वियो त 20 करोड़ रुपया उहे ऑफिसर खणी घुमनि था त पोस्टिंग वठी ॾियो। त पुलिस में, पुलिस जे निज़ाम में एतिरे हद ताईं जेका आहे उहा बदनामी थी चुकी आहे ऐं पैसनि जी इन्वॉल्वमेंट ऐं सियासी इन्वॉल्वमेंट एतिरी अॻिते वधी चुकी आहे। ॾिसो इम्तियाज़, इहो हाणे पाण हिन ते त वेरीफाई ॻाल्हि न आहे, पर माण्हुनि जूं ॻाल्हियूं पाण ज़ाहिरी हाणे ज़िमेदार जर्नलिस्ट आहियूं, इन करे इहा ॻाल्हि माना जेके मार्केट में हले उहा हिते नथा करे सघूं। पर हिकिड़ी ॻाल्हि त जेसि ताईं इहो सिस्टम ख़तमु न थींदो त बहितरी कोन ईंदी। ॿियो तव्हां बोडे साहब बि ॻाल्हि कई, ओडो साहब माना पीपल्स पार्टी सिंध हुकूमत चाहे थी, उन्हनि ते को ॾुखियो वक़्तु अचण वारो आहे, इन करे जेको आहे पंहिंजो एतमाद जो IG लॻाइण था चाहिनि। ओडो साहब जो जेको वॾो ब्रादर हुयो उहो पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जो मेंबर रहियो आहे। ओडो साहब हिननि जी ज़ाहिरी आहे हिकिड़ो वेझो ऑफिसर आहे पीपल्स पार्टी क़यादत जे। ज़ाहिरी आहे जंहिंजी गवर्नमेंट हूंदी, मरियम नवाज़ वेठी आहे पंजाब में, त उहो चाहींदी मुंहिंजो IG एतमाद जो हुजे या चीफ सेक्रेटरी मुंहिंजो एतमाद जो हुजे, जेके को बि मिनिस्टर हूंदो सेक्रेटरी चवंदो त मुंहिंजो एतमाद जो हुजे। पर इहो आहे त हिन वक़्तु जेके सिंध में हालात आहिनि परफॉर्म करिणो पवंदो। इहे जेके वॾा इशूज़ आहिनि सेंसिटिव, मतिलबु ख़ासि करे राति जो 6 वॻे खां पोइ माण्हू निकिरी नथा सघनि। इम्तियाज़ कानवे जी सूरत में था निकिरनि, ऐं मतिलबु हींअर चयो वियो, दावा कई वई दवा किथे सॼी सिंध में मतिलबु कानवे जी सूरत में कानवे नथो लॻे, माण्हू राति जो ईअं घुमनि था। ॿियो टियों हींअर ई जेको आहे उहो हिन मां शिकारपुर खां जेके गाॾी पूरी जेकी आहे उहो कोच जेको अगवा कई वई घोटकी मां मुरीद की जेकी शाख आहे उतां खां जो कश्मीर या कंदकोट में उहो खणी विया, उतां दाड़ियल जी गैंग हुई, त उहो ड्रोन जे ज़रिए उनखे वॾो ज़ाहिरी आहे हिकिड़ो ऑपरेशन कयो वियो, जंहिंखां पोइ उनखे उहे जेको मुगवी आज़ादु कया विया। इहा 2 ॾींहं पहिरियां 3 ॾींहं पहिरियां दावा कई वई त कानवे नथो लॻे ऐं सिंध हिन वक़्तु महफ़ूज़ आहे, पुरअमन आहे ऐं माण्हू राति जो घुमी सघनि था। पर उन्हनि जे फ़ौरन दावा जे फ़ौरन बाद इहो इंसिडेंट थियो एॾो वॾो। त हिन वक़्तु कचे जो वॾो सेंसिटिव इशू आहे। माण्हू जेको आहे बदमनी तमामु घणी आहे, अगवा बराए तावान खां माण्हू जेको आहे उहो वॾा तंग थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे पॉलिसी सिंध हुकूमत खे ठाहिणी पवंदी। ज़ाहिरी आहे हाणे बोडो साहब बि हिकिड़ो पॉलिटिकल जेको आहे माण्हुनि जे हुन सां आशीर्वाद सां आयो आहे, हुनखां बग़ैर IG त लॻी नथो सघे। त इंडिपेंडेंट हूंदो, जेकॾहिं इंडिपेंडेंट ऑफिसर लॻाईंदा त उहे परफॉर्म कंदा। त हिन वक़्तु जेकी इम्तियाज़ सूरत हाल इहा आहे त IG खे परफॉर्म करिणो पवंदो, जेके टीम सुठी लॻाइणी पवंदी सॼी सिंध में, जीअं परफॉर्म कनि, बदमनी ख़तमु कनि, माओ गुटको थी वियो, लैंड ग्रैबिंग थी वई कराची में, थाणा कल्चर जेको आहे उहो ख़तमु करिणो पवंदो। ऐं पब्लिक जे लाइ सुठो जेको आहे मतिलबु कंप्लेन खणी वञनि त उते ख़ौफ़ज़दा न थियनि। माना कंप्लेन IG साहिब जीअं मेमण साहिबु चवंदो त मां चवंदो त FIR जो रेशियो वधणु घुरिजे, फ्रेंडली हुजणु घुरिजे माहौल पब्लिक जे लाइ। फ्रेंडली हिन वक़्तु कोन्हे। अच्छा, जमाली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। जमाली साहब, कीअं था ॾिसो जेका पॉलिसी मेमण साहब जे दौर में रही, जूनियर ऑफिसरनि खे अहम उहिदा ॾिना विया, सीनियर ऑफिसर या त CPO में कंहिं ख़ाली सीट ते उन्हनि खे विहारियो वियो जंहिंजो को कमु न आहे या जेका कंहिं कम जी न आहे,
बिना पावर वारी सीटुनि ते उन्हनि खे विहारियो वियो या त उन्हनि खे साइड पोस्टुनि ते लॻायो वियो। अहम जेके सिंध जूं पोस्टूं आहिनि या अहम ज़िला जिन खे चइजे उते जूनियर्स खे लॻायो वियो ऐं उनजा ख़राबु नतीजा बि निकिता, अमन अमान जी सूरत हाल बि ख़राबु थी। ऐं ॿियो जेका ॻाल्हि सिस्टम जी थिए पई त सिस्टम एतिरे हद ताईं पुलिस में इन्वॉल्वमेंट आहे सिस्टम जी, त हाणे सिपाही जी जेका मुक़ररी आहे उन ते बि जेको आहे उहा डेविड खां सवाइ कमु नथो थिए। त तव्हां सम्झो था त केॾो वॾो चैलेंज आहे जेकॾहिं ओडो साहिब इन खे सही करण जी तरफ़ वञे थो त। सिंपल पहिरियों चओ त जेकॾहिं नियत बि हुजे त को मसइलो ई कान्हे। हाणे मां तव्हांजी नंढियूं साम्हूं थी छॾियां, सीनियर बिल्कुलु सीनियर ऑफिसरनि खे लॻाइणु घुरिजे, इहो ॾाढा महत्व जी ॻाल्हि आहे। पर सीनियर ऑफिसर बि जेके कमु न करे ऐं हुनजो कमु सीनियर ऑफिसर को सुठो कमु करे थो त उनजी बि असां मुखालफ़त न कंदासीं। असांखे त आहे त उहो पंहिंजी हद में क्राइम खे कंट्रोल करण में केतिरो कामयाबु रहियो ऐं केतिरो नाकाम रहियो। जेसिताईं ॾिसो अमन अमान खे बहितर करण जी सूरत हाल आहे न, उहो तव्हांजो जाइज़ो तॾहिं थी सघंदो त जेके बि सरकार सां रिलेटेड आहिनि, चाहे उहे पब्लिक पोस्ट आहिनि, जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि या जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि या जेके वज़ीर आहिनि, मुशीर आहिनि, उहिदेदार आहिनि, पार्टी लीडर आहिनि, तव्हां ॾिसो त इन्हनि सभिनी सां गॾु पुलिस मोबाइलूं हलंदियूं, इन्हनि जे घरनि ते बि पुलिस जा गार्ड वेठा हूंदा। इन जे जेके फैमिली मेंबर पेरेंट्स हूंदा उते तव्हांखे इहा सिक्योरिटी सरकार जी नज़र ईंदी। भाई जेकॾहिं मुल्क में या सूबे में अमन अमान बहितर आहे त पोइ इहे जेके सभु वॾा माण्हू आहिनि, जंहिंमें सियासी माण्हू बि शामिल थी विया, सरकारी ऑफिसर बि शामिल थी विया, इहे बग़ैर सिक्योरिटी ते निकिरी ॾिसनि न। आम तव्हांखे सिक्योरिटी जो अंदाज़ो त तॾहिं ई थींदो न बहितर त बाबा जॾहिं इन क़िस्म जा माण्हू बि विदाउट सिक्योरिटी निकिरी सघनि था। जेकॾहिं तव्हां मां रोड रस्तनि ते निकिरूं था, हाणे मां डिफेंस जी तव्हांखे मामूली मिसाल ॾियां, जेको कराची जो सभ खां पोश इलाइक़ो आहे, त तव्हां यकीन कयो राति जे टाइम ते कई जहिड़े इलाइक़नि में बि तव्हां खां गाॾियूं खसियूं थी वञनि, मोबाइल फुरिया था वञनि तव्हां खां, यानी कि जेके सिग्नलनि ते लेडीज़ गाॾियूं बीहारनि थियूं उते सिग्नलनि ते बि जेको आहे तव्हां स्नैचिंग थी रही आहे। यानी अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे न। हाणे इहे सभई शयूं इहो न पुलिस खे ख़बर न हूंदी आहे त कहिड़े इलाइक़े मां इहे चोरियूं धाड़ेल डकैत चोर कातिल निकिरनि था। पुलिस खे अक्सियत जे बारे में ख़बर हूंदी आहे, पर छो जो हुननि जा भत्ता एॾी वॾी तादाद में बदल हूंदा मुख़्तलिफ़ गैंग सां, उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन्स कान थींदा आहिनि। ऐं अक्सर जेके इहे चोरी शुदा माल हूंदो आहे उहो छा पुलिस खे ख़बर न हूंदो आहे त इहो किथे सेल थिए थो ऐं हिन जा परचेज़र केरु आहिनि, सभु ख़बर हूंदी आहे। मसइलो इहो आहे त जेकॾहिं सिक्योरिटी ठीकु करणी आहे त सभ खां अॻु में जेको आहे वॉलंटरी तौर ते जेके बि सरकारी ऑफिसर आहिनि, पॉलिटिकल माण्हू आहिनि, इहे पंहिंजूं सिक्योरिटी लॻाइनि उन्हनि पुलिस वारनि जूं त लॉ अमन अमान जी सूरत हाल बहितर कनि। उन्हनि जो मक़सदु बि इहो आहे, उन्हनि खे जॾहिं बाक़ी कयो वेंदो आहे त उन्हनि खां हलफ बि खयो वेंदो आहे। पर बदकिस्मती सां तव्हां ॾिसो त हर वज़ीर मुशी जे पुठियां तव्हांखे ॿ टे मोबाइलूं नज़र कंदियूं न हिननि खे हिननि जा अहिड़े खाना जॾहिं कंहिं शॉपिंग सेंटर में करे कंहिं कैफे में करे किथे वेंदा त बि तव्हांखे उते हिननि सां गॾु सरकारी गार्ड, सरकारी हथियार, सरकारी वसाइल, सरकारी मोबाइलूं इहे मिलंदियूं न। त बाबा मुल्क में तव्हां निज़ाम बहितर कयो न। निज़ाम इहो थो चए त जेकॾहिं मुंहिंजी जान जी क़ीमत जेकी आहे उहा ई को बि सरकारी ऑफिसर आहे या को बि पॉलिटिकल माण्हू आहे उनजी बि जान जी साॻी क़ीमत आहे न। त तव्हां मैरिट सही न कंदा न त बाबा तव्हां चओ था हाणे असां बि जेके बग़ैर सिक्योरिटी घुमंदासीं त तव्हां ॾिसो ऑटोमेटिक जेको आहे अमन अमान ते तवजो शुरू थी वेंदी। छो जो का ख़बर थोरी पवंदी त चोरू या डाकू या कंहिंखे था फुरनि ऐं कंहिंखे नथा फुरनि। हिते त उहा आहे पंहिंजी सिक्योरिटी सख़्तु खां सख़्तु कंदा, पाण बमपुर गाॾियुनि में घुमंदा, पाण कारनि शीशनि वारी गाॾियुनि में बि घुमंदा, पाण सिक्योरिटी में बि घुमंदा। आम माण्हू जी ज़िंदगी जी जेको आहे क़ीमत न रही आहे। अमन अमान सिर्फ़ु तॾहिं थी सघे थो जॾहिं हुकूमत पंहिंजी नियत ठीकु कंदी। बिल्कुलु ठीकु आहे। मसइलो सिर्फ़ु आहे नियत ठीकु थी वेंदी, मां सम्झां थो सभु शइ पंहिंजो पाण ठीकु थी वेंदी। बिल्कुलु ठीकु आहे जमाली साहब। भाई साहब आख़िर में तव्हां ॾे अचणु चाहींदुसि, जेका ॻाल्हि विच में रहिजी वई त छा सियासी क़यादत जेका आहे ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उन्हनि ताईं इहा ॻाल्हि न पई पहुचे त हेठी सतह ताईं अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे। जेके ॻाल्हियूं या जेके शयूं उन्हनि खे ब्रीफिंग में ॿुधायूं थियूं वञनि सभु सुठो आहे। आबाद जी कुझु ॾींहं पहिरियां वरी प्रेस कॉन्फ्रेंस तव्हां ॾिठी वठो त उन्हनि बिलावल भुट्टो ज़रदारी बदिरां, आसिफ़ ज़रदारी बदिरां उन्हनि फील्ड मार्शल खे अपील कई आहे त इहा बदनामी या इहा ख़राबी जेका आहे उहा त पीपल्स पार्टी जे खाते में वञे थी, अपोज़िशन बि उन ते तनक़ीद करे थी। छा क़यादत खे इहे शयूं नज़र नथियूं अचनि सियासी तौर ते? ज़ाहिरी हाणे क़यादत जी नोटिस में इहे शयूं आयूं हूंदियूं। पहिरियां बि जेके वापारी आहिनि कराची जा या जेके आबाद बिल्डर आहिनि उहे बि जेको आहे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बि थी CM हाउस में शिकायतुनि खां पोइ। त उन खां पोइ उन जी हिदायत ते चीफ मिनिस्टर साहब बि उनखे घुरायो, पूरी कैबिनेट जा जेके उनखे वापारियुनि जा बिल्डर्स जा जेके मसइला ॿुधा त
त हिन वक़्तु इम्तियाज़ ही पाण डिस्कस इहो कयो त इशूज़ त ॾिसो हिन वक़्तु आहिनि ऐं ईअं न आहे त क़यादत जे नोटिस में न ईंदियूं ॻाल्हियूं उनजे नोटिस में उन ज़ाहिर अचनि पियूं पाण पॉलिसी उन में कहिड़ा इशूज़ आहिनि इहो त हाणे ज़ाहिर हिन में कुझु इहो जीअं डिस्कस थियो त पॉलिटिकल जेके सियासी मामला आहिनि पुलिस जेको आहे तव्हांजे साम्हूं आहे माज़ी में या मौजूदा जेके आहिनि मामलात त उन्हनि में बि सियासी जेको इंतकाम आहे उन मिसाल साम्हूं पिया आहिनि बिल्कुलु मुर्तज़ा जतोई जो मसइलो साम्हूं आहे मुख़्तलिफ़ जेके ॿिया हाई प्रोफाइल केसिस जेके आया आहिनि हाणे मुर्तज़ा जतोई उहो नंढो केस त कोन्हे ज़ाहिर उहो इंतकाम जो निशानो बणायो वियो उनखे सियासी उनजो मौक़ुफ़ आहे GDA जो मौक़ुफ़ आहे त भई सॼा केस जेके आहिनि ऐं उन्हनि बि चवनि पिया असांखे इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे पुलिस ॾिसो इस्तेमालु त थी आहे ऐं हींअर बि मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त FIR जेकी आम माण्हू जी जेसि ताईं MN MPS खां फ़ोन न वेंदी SSP ते FIR कोन थींदी FIR ॾिसो न फस्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट आहे हर कंहिंजो राइट आहे बुनियादी हुनखे आइनी हक़ आहे कानून तव्हांखे हुन इजाज़त ॾिए थो त उहा का इंफॉर्मेशन ॾियणु थो चाहे हुनजी रिपोर्ट तव्हांखे दर्ज करणु घुरिजे उन खां पोइ ॿिया मराला आहिनि इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त वाह इहे जेकी इंफॉर्मेशन ॾिनी आहे उहा ग़लति त न ॾिनी आहे उन खां पोइ एविडेंस ॿिया मामला पर FIR बि हिकिड़ो माना पुलसरात आहे सिंध में पुलसरात क्रॉस करण जे बराबरि आहे मसलन सहाफ़ी जेके आहिनि 780 जा उन ते FIR थियूं ठीकु आहे उहो बि सिंध में थियो किथे बि जेको आहे तव्हांखे मिसाल हिन जो कोन मिलंदो पूरे पाकिस्तान में त सहाफ़ियुनि ते को जो जर्नलिस्ट प्रोटेक्शन एक्ट पास थियल हुजे उन खां पोइ सहाफ़ियुनि ते FIR थियनि सहाफ़ियुनि खे जेको आहे उहो क़तल कयो वियो शहीद कयो वियो शहीद जान मोहम्मद मर जो केस साम्हूं आहे रसुल्ला गॾाणी जो केस साम्हूं आहे तव्हांजे शहीद जान मोहम्मद मर जा अञा ताईं कातिल गिरफ़्तार कोन थिया आहिनि त इहे मिसाल जेको इम्तियाज़ तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं पॉलिसी हिकिड़ी ठाहिणी पवंदी एग्रेसिव पॉलिसी ठाहिणी पवंदी क्रिमिनल्स जे ख़िलाफ़ु क्रिमिनल्स ते जेके क्रिमिनल्स जा सरपरस्त आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु पॉलिसी ठाहिणी पवंदी उन पुलिस खे जेके SSPs आहिनि उनखे बाख़्तियार बणाइणो पवंदो ख़ुदि मुख़्तियारी ॾियणी पवंदी त तव्हां जेको बि क्रिमिनल हुजे जंहिंजो उनजो सरपरस्त हुजे उनजे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन थियणु घुरिजे शहबाज़ शरीफ़ ॾिसो सफ़ायो ईअं ई कयो न मरियम नवाज़ बि हिन वक़्तु जेको आहे सिंध मां SSPs खणी वई आहे बिल्कुलु उन्हनि खे जेको आहे तमामु सेंसिटिव ज़िलनि में पोस्टिंग ॾिनी त ऐं सुठो परफॉर्म था कनि जेके हिते परफॉर्म कोन करे सघिया उहे हुते पंजाब में सुठो परफॉर्म था कनि त इहे हुननि खे जेसि ताईं जेको आहे सिंध हुकूमत जी जेको आहे सपोर्ट न हूंदी पॉलिटिकल जेकी मुदाख़लत आहे उहा ख़तमु न करणी पवंदी तेसि ताईं माना ही मुमकिन न आहे त सिंध पुलिस बहितरु थिए या जेको आहे उनजी पोस्टिंग जेको आहे सियासी सिफ़ारिश ते मतिलबु SSP वेठा आहिनि वॾेरनि जे बंगलनि ते त असांजी पोस्टिंग करायो सॼी सिंध में हिकिड़ो सिस्टम जेको आहे उहो मफ़लूज लॻो पियो आहे जेसि ताईं हुनखे इंडिपेंडेंट न कंदा तेसि ताईं मुमकिन न आहे त बहितरी ईंदी अच्छा भाई साहब जन ऑफिसरनि जी पाण तारीफ़ कयूं पिया जेके सुठो कमु कनि पिया सिंध मां वेल ऑफिसर आहिनि उहे इरफान समूह हुजे तनवीर तुनियो हुजे ॾिठो इहो पियो वञे त उन्हनि जी बहितरी आहे कारकर्दगी बहितर आहे उन ज़िले में ख़ासि करे जेकॾहिं ज़िले रहीमयार ख़ान जी ॻाल्हि कजे त इरफान समय जी पोस्टिंग खां पोइ रहीमयार ख़ान में अगवा भुंग जेको भुंग जे लाइ अगवा आहे उन में घटिताई थी स्ट्रीट क्राइम घटि थियो तमामु घणा ॾोहारी मारिया विया पर गुज़िरियल ॾींहंनि में हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जेका घरू वज़ीर कई त उन्हनि सिधो सो नालो खंये बग़ैर जेको आहे सिधी सही इरफान समय ते तनक़ीद कई आहे उन्हनि चयो त उहे जेके शयूं आहिनि उहे ॾोहारियुनि सां गॾिजी करे मैनेज कंदा आहिनि मैनेज जो लफ़्ज़ जेको आहे घरू वज़ीर इस्तेमालु कयो त छा हू होॾे वञी जेके शयूं करे मैनेज करे या कहिड़े बि तरीक़े सां अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइनि था ओॾां त बहितर थी वई आहे सिंध में जेका पॉलिसी घरू वज़ीर जे मुताबिक़ त उहा एग्रेसिव आहे असां मैनेज न पिया कयूं त हेॾे त अमन अमान जी सूरत हाल बहितर न पई थिए त मामिलो विच में छा आहे को ज़ाती रंजिशनि ते हिननि ऑफिसरनि खे सिंध मां पंजाब मोकिलियो वियो या ॿियो को मामिलो तव्हांखे लॻे थो त हुयो न वणंदो उहो कोन रही सघंदो पसंदि नापसंदि इहा हक़ीक़त आहे बाक़ी होम मिनिस्टर साहिबु जेको बयानु ॾिनो आहे उहो होम मिनिस्टर साहिबु ज़ाहिरी आहे के शयूं हुन जे साम्हूं हूंदियूं बाक़ी इरफान समूह ॾिसो हाणे हुजे या ॿियो को SSP हुजे हुनजा माना चङनि माण्हुनि सां वास्ता हूंदा ऐं क्रिमिनल्स में बि ज़ाहिर ऑफिसर आहे हुनखे कमु करिणो आहे सोर्स त हूंदा किथे न किथे इंटेलिजेंस जा जेके पुलिस जी इंटेलिजेंस आहे उन्हनि जो सोर्स हूंदा उहो जेके गैंग बस्ट कीअं कजे त उन गैंग में माण्हू उन्हनि जा हूंदा ईअं त पूरो पर ज़ाहिरी आहे पुलिस सिस्टम हुनखे हलाइणो आहे उते ज़िलो हलाइणो आहे त इंफॉर्मेशन वठणी आहे त किथे त हिन में ॾिसो रहीमयार ख़ान में त उहो इरफान समूह हिन वक़्तु सुठो कमु करे पियो ऐं IG सिंध बि जेको आहे
हुनखे चीफ मिनिस्टर सां मिल रहियो त हीउ जेको आहे सुठो ऑफिसर आहे ऐं सुठी हुते हिन वक़्त ताईं अमन अमान थी वियो आहे। रहीमियार ख़ान बि जीअं हाणे घोटकी कश्मीर कंदकोट जा जीअं इलाइक़ा आहिनि ईअं ई भरियल हुयो बदमनी जे हिसाब सां। हिन वक़्तु हुते आइडियल पोज़ीशन त कोन्हे पर ज़ाहिरी आहे हिकिड़ी सुठो हुते हुन परफॉर्म कयो आहे। घोटकी जो SSP बि जेको हिन वक़्तु आहे उहो सुठो कमु कयईं, ठीकु आहे। शिकारपुर जो SSP बि जेको आहे हिन वक़्तु सुठो कमु करे पियो, पर जेके हालात आहिनि जेसि ताईं सिंध हुकूमत ई हुनखे सपोर्ट न हूंदी, सिंध हुकूमत हुनखे इंडिपेंडेंट न कंदी, जेको त पॉलिटिकल मुदाख़लत थिए पई, जे गैंग्स आहिनि गैंग्स जे मथां जेके सरपस्ती कनि पिया वॾेरा, उन्हनि खे जेसि ताईं न्यूट्रल न कयो वेंदो या हिननि खे पावर न ॾिना वेंदा त तव्हां डिसीशन पाण कयो डिस्ट्रिक्ट लेवल ते, तव्हांखे असां ख़ुदि मुख़्तियारी ॾेई छॾींदे पावर ॾेई छॾियासीं, तेसि ताईं ऑफिसर खे जेसि ताईं तव्हां आज़ादु न छॾींदव कंहिंखे बि। ॾिसो न तव्हांखे हाणे एंकर पर्सन आहियो, तव्हां आज़ादु न हूंदो त सुवाल करण जो तव्हांखे पुछी कंदव त ज़ाहिरी आहे पब्लिक खे कोन वणंदो। जेकॾहिं हाणे हुनखे इंफॉर्मेशन आहे हिते शिकारपुर में या घोटकी में ही गैंग जेको अचे पई ऐं उतां वॾेरे जो फ़ोन अची वेंदो आहे, कुझु बि न आहे करिणो, त SSP छा कंदो? ज़ाहिर आहे हू चवंदो आहे मां पंहिंजी कुर्सी बचायां। ईअं ई सिस्टम हले पियो, जेसि ताईं SSP कुर्सी बचाईंदा रहंदा कमु कोन करे सघंदा, अमन अमान कोन थी सघंदो। बिल्कुलु जेसि ताईं सियासी मुदाख़लत ख़तमु न थींदी, अमन अमान जी सूरत हाल बहितर न थींदी। वॾी महिरबानी वहीद राजपर साहब, वॾी महिरबानी GM जमाली साहब। नाज़रीन, IG सिंध पंहिंजी मुक़ररी दौरान कुझु कोशिशूं कयूं जंहिंमां कुझु शयूं बहितर थियूं, जिन में मॉडल थाणनि जी जेका तामीर आहे उहा कराची सूदो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में थी, पर उन में बि घणियूं शिकायतूं आहिनि त उन में जेके बजट आहे उहा सरकारी इस्तेमालु न थी, वापारियुनि ऐं ॿियनि धुरनि जा जेके पैसा आहिनि उहे उन्हनि में इस्तेमालु थिया। IG सिंध पारां कोशिशि कई वई त इन्वेस्टिगेशन जे शोबे खे बहितर कजे, उहो बि बहितर न थी सघियो, पर जेका CIC ठही पुलिस ऑफिसर जेके ऑफिसर CIC में मुक़ररु थियल आहिनि उन्हनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी उन्हनि मुताबिक़ CIC जे जुड़ण खां पोइ इन्वेस्टिगेशन जो शोबो वधीक ख़राबु थियो आहे ऐं जेको फंड आहिनि, जेका ॻाल्हि वहीद राजपर साहब कई, जेका ॻाल्हि GM जमाली साहब कई त फंडनि जी जेका मुंतकिली आहे हेठीं सतह ताईं उहा नाहे थी सघी। मेमन साहब कोशिशि कई त डायरेक्ट DDO पावर जेके आहिनि उहे SHOs खे मिलनि, पर SHOs खे रुगो सही करणी हूंदी हुई, उहे फंड ऑफिसरनि इस्तेमालु कया। अञा ताईं पुलिस फंड जी जेका हेठीं सतह ते मुंतकिली आहे उहा नाहे थी सघी। समूरे सूबे में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे बहितर बणाइण जावेद आलम ओढे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त, अला भाई।